अदा आयो हुयो मुझे ही लाला जे मथा जोर रखे वयो आ। भाॼई हाणे तू ॿुधा त असां कॾहिं अचूं? मूं समझो त हिते अचण खां तू पंहिंजे भाउ खे जवाब ॾिनो हूंदो। अदा चवे ऐं मां हुनखे जवाब ॾेई छॾियां, ईअं भला थी सघे थो? बाक़ी ज़िंदगी मां अदा जी पंहिंजे हथनि सां ख़िदमत करण थी चाहियां। मां तुंहिंजे नेक इरादनि खां चङी तरह वाक़िफ़ आहियां हाकिमज़ादी। तूं मुंहिंजे इरादनि खां वाक़िफ़ आहीं, पोइ बि तूं अदा खे चयो त हू असांखे हिते रहण ॾिए। हाकिमज़ादी उन माउ जे मथां छा गुज़रंदी हूंदी जंहिं मौत खां पोइ पंहिंजी न्याणी जो मुंहुं बि न ॾिठो हुजे, ऐं मां हिन वक़्तु उन अज़ाब खां गुज़रां पई थी। इहो अज़ाब तुंहिंजे मथां अञा घटि आहे भाॼई मेरू। मां त तोसां उहो हशर करण थी चाहियां जो तुंहिंजी रातियुनि जूं निंडूं फिटी वञनि। मूं त तोखे कुझु बि न आहे कयो, जॾहिं त मूं तोखे हर मोड़ ते सम्झाइण जी कोशिशि कई। उन जे बदिले तो मुंहिंजी न्याणी खे गुमराह करे हिन घर मां भॼण ते मजबूर कई, ऐं तो सिजाल जे तां उनखे माराए छॾियो। इहो सूर सॼी ज़िंदगी न वेंदो। कोशिशि कंदसि त मां पंहिंजी न्याणी जो हिसाब तोखां हिते ई वठां। जे न वठी सघियसि न त अॻिले जहान में कुदरत वारो पाण हिसाब कंदो। जेकी तूं मूंखे रत जा ॻोढ़ा रोराया न भाॼई, हुननि जो हिसाब केरु ॾींदो? उहे सभु हिसाब वठण जे लाइ त मां हिते अची रही आहियां। छोरी खे मुंहुं ॾियण मुंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे। जेसी ताईं सौट ज़िंदा त तूं ख़ुशि रही सघंदी न मां ख़ुशि रही सघंदी। जॾहिं त अदा असांखे पंहिंजी तरफ़ पाण मोकियो ॾिए थो, पोइ तूं इन जे तरफ़ हली छो नथो? मां त इहो ई थो सोचां न, उते हलण खां पोइ असांखे कमु पको करणो पवंदो। हिकिड़ो ई मौक़ो मिलंदो, जेकॾहिं असां सोट खे पूरो करे सघियासीं त ठीकु, न त हू असांखे पूरो करे छॾींदो। जेकर अदा हिते अचे न त अदा खे मानी में ज़हर ॾेई असां पूरो करे सघूं था। उन तरफ़ हलण जी असांखे ज़रूरत ई कोन पवंदी। हिते 2-3 चकर हुनखे चयो आहे, पर हू असांजी मानी खाइण लाइ हिते अचे बि नथो। लाला अदा खे चओ त ही घर छॾण खां पहिरियां असां हिन घर में चाचे खे ख़त्म ॼाणण था चाहियूं। ख़त्मे लाइ त 2-3 ॿिया माण्हू घुराइणा पवंदा। अदा खे इहो चई छॾिजां त मस्जिद में मौलवी खे मानी असां मोकिले छॾी आहे, बाक़ी असां हिते वेही खाईंदासीं। इहो बहानो काफ़ी न आहे हाकिमज़ादी, सोट समझी वी। लाला तूं कोशिश करे ॾिस, जेकर अदा हिते अचे थो त ठीकु आहे, न त अदा खे मां ओॾां ई ज़हर ॾेई मारे छॾींदसि। ठीकु आहे हाकिमज़ादी, पहिरियां त इहा ई कोशिश कयूं त सोट हिते अचे, पर जे नथो अचे न त पोइ उन तरफ़ असां हलंदासीं। हाणे घणो वक़्तु इंतज़ारु करे नथो सघे। जेसी ताईं अदा जो पलान न कंदसि दिल खे सुकून न मिलंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।